अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला खातमिन नबिय्यीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फैज़ान दावत इस्लामी जो अक़ीदे ख़त्म नबूवत जी आगाही ऐं तहफ़ुज़ में किरदार। ही मुसलमा अक़ीदो ऐं ईमान आहे त असांजा प्यारा रसूल हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह पाक जा आख़िरी नबी आहिनि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में या पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद क़यामत ताईं को नओं नबी न ईंदो। मुसलमान हिन अक़ीदे खे अक़ीदे ख़त्म नबूवत चवंदा आहिनि। हिन अक़ीदे जी प्रचार ऐं तहफ़ुज़ जे लाइ सहाबा किराम, ताबईन इज़ाम, मुफ़स्सिरीन, मुहद्दिसीन, बुज़ुर्गान दीन, उलमाए कामिलीन ऐं मुबल्लिग़न पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं आहिनि ऐं इंशा अल्लाहुल करीम ॾींदा रहंदा। अल्हम्दुलिल्लाह आशिक़ान रसूल जी दीनी तंज़ीम दावत इस्लामी बि मुख़्तलिफ़ अंदाज़ सां मिसाल तौर बयानात, फतावाजात, तहरीरात, दर्स ऐं तदरीस, मदनी चैनल प्रोग्राम्स, सोशल मीडिया कोर्सिस ऐं नज़्म जी सूरत में अक़ीदे ख़त्म नबूवत जी आगाही ऐं तहफ़ुज़ जे लाइ कोशिश करे रही आहे। अचो इन जूं मुख़्तलिफ़ झलकियूं मुलाज़ा कयूं था। बयानात व मुज़ाकरात ऐं गुफ्तगू। दावत इस्लामी जे हफ़्तेवार सुनतुन भरे इज्तिमा वग़ैरह में ख़त्म नबूवत ते बयान कया वेंदा आहिनि। पिण शेख तरीक़त अमीर अहले सुन्नत हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद इलियास अत्तार क़ादिरी रज़वी दामत बरकातुहुल आलिया मदनी मुज़ाकरनि में मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते थियण वारनि सुवाल जवाब सां गॾोगॾु ख़त्म नबूवत जे बारे में थियण वारनि सुवालनि जा जवाब इश्क़ ऐं मोहब्बत भरे अंदाज़ में ॾेई करे अक़ीदे ख़त्म नबूवत जो तहफ़ुज़ फ़रमाईंदा आहिनि। हिक मदनी मुज़ाकरे में जॾहिं अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया क़ादियानिन जे बारे में हिक सवाल जो जवाब ॾिनो त इन खां मुतासिर थी करे हिक क़ादियानी पंहिंजे बातिल अक़ीदे खां तौबह करे इस्लाम क़बूल करे वरितो ऐं गुफ्तगू जे दौरान बि नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो ज़िक्र ख़ैर कयो वेंदो आहे या को फ़रमान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयान कयो वेंदो आहे त उन वक़्त बि अल्लाह पाक जे आख़िरी नबी मक्की मदनी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या फ़रमान आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वग़ैरह चवण जो एहतमाम कयो वेंदो आहे। फतावाजात। दारुल इफ्ता अहले सुन्नत दावत इस्लामी तहरीरी तौर ज़बानी, फ़ोन कॉल्स, ईमेल, व्हाट्सअप ऐं ॿियनि ज़रियनि सां मुसलमाननि जी शरई रहनुमाई में मसरूफ़ अमल आहे। दारुल इफ्ता अहले सुन्नत जा मुफ़्तियान कराम बि अक़ीदे ख़त्म नबूवत सां ताल्लुक़ रखंदड़ सुवालनि जहिड़ोक क़ादियानी केरु आहे, क़ादियानियुनि सां ताल्लुक़ात रखण जो हुकुम, क़ादियानी सां मिली करे कारोबार करण कीअं ऐं क़ादियानी खां इलाज कराइण कीअं आहे जे बारे में फतावाजात ॾेई करे अक़ीदे ख़त्म नबूवत खां आगाही ऐं उन अक़ीदे जे तहफ़ुज़ जूं कोशिशूं करे रहिया आहिनि। तहरीर। अल्हम्दुलिल्लाह आशिक़ान रसूल जी दीनी तंज़ीम दावत इस्लामी तहरीरी तौर ते बि अक़ीदे ख़त्म नबूवत खां आगाही ऐं तहफ़ुज़ फ़राहम करे रही आहे। शेख तरीक़त अमीर अहले सुन्नत हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद इलियास अत्तार क़ादिरी दामत बरकातुहुल आलिया ख़त्म नबूवत जे मौज़ू ते 44 सफ़नि जो रिसालो सभिनी खां आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तहरीर फ़रमायो, जंहिंमें अमीर अहले सुन्नत रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आख़िरी नबी हुजण ते क़ुर्आन करीम जी आयत ऐं तफ़सीर, कई हदीसूं ऐं उन्हनि जी शरह मां दलाइल, सहाबा ऐं ताबईन जा इरशादात ऐं उलमाए कामिलीन जा बयान कयल वाज़े जुज़इया बयान फरमाया आहिनि। अहिड़ी तरह माहवार फैज़ान मदीना जे मुख़्तलिफ़ शुमारनि में बि अक़ीदे ख़त्म नबूवत जे बारे में मुतअद्दिद मज़मून, मसलन नबूवत जी अमारत जी आख़िरी सिर, ख़ातमुन नबीयीन जी माना, तफ़सीरनि जी रोशनी में शान ख़त्म नबूवत, ख़त्म दौरे रिसालत ते लखें सलाम, ख़त्म नबूवत हदीसनि जी रोशनी में आख़िरी नबी ऐं आख़िरी उम्मत, अक़ीदे ख़त्म नबूवत ऐं सहाबा कराम जो किरदार, तहफ़ुज़ अक़ीदे ख़त्म नबूवत में उलमा जो किरदार, ॻोह जी गवाही, मिर्ज़ाई, अहमदी ऐं क़ादियानी में छा फ़र्क़ु आहे, क़ादियानियुनि जे चालाकी, तहरीर करे अक़ीदे ख़त्म नबूवत जी पहरेदारी ऐं उन जो तहफ़ुज़ कयो वेंदो रहियो आहे। आशिक़ान रसूल 7 सितंबर खे योम तहफ़ुज़ अक़ीदे ख़त्म नबूवत जे तौर मल्हाईंदा आहिनि।
असल में 7 सेप्टेम्बर 1974 ईस्वी ते उलमाए हक़ अहले सुन्नत जी कई सालनि जी लगातार महिनतुनि ऐं आशिक़ाने रसूल जे हज़ारे क़ुर्बानियुनि खां बाद पाकिस्तान में आइनी ऐं क़ानूनी तौर ते कादियानुनि खे काफ़िर करार ॾिनो वियो। जीअं त कादियानी दीन इस्लाम ऐं आइने पाकिस्तान ॿिन्ही जे मुताबिक़ काफ़िर आहिनि ऐं खेनि कंहिं बि इस्लामी अलामत खे बतौर दीन इस्तेमाल करण जी इजाज़त नाहे। सेप्टेम्बर 2024 में इन अज़ीम शान फ़तह खे 50 साल मुकमल थी रहिया आहिनि। इन सुनहरी मौक़े ते बि माहवार फैज़ान मदीना जे तरफ़ खां ख़ुसूसी शुमारो बनाम सीरत ख़ातमुन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शाये कयो पियो वञे। दरसो तदरीस दावत इस्लामी जे तहत हलण वारनि मदरसतुल मदीना, दारुल मदीना ऐं जामिआतुल मदीना में बि शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि खे उस्ताद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आख़िरी नबी हुजण जे बारे में मुख़्तलिफ़ अंदाज़ सां ॿुधाईंदा ऐं पढ़ाईंदा आहिनि। नंढनि छोकिरनि ऐं छोकिरियुनि खे सुवाल जवाब जी सूरत में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आख़िरी नबी हुजण यादि कराईंदा आहिनि। जॾहिं त जामिआतुल मदीना में तलबा ऐं तालिबात खे अक़ाइद जे मौज़ू ते पढ़ाया वेंदड़ किताबनि में ख़त्म नबूवत जे बारे में अक़ाइद दलाइल सां बि पढ़ाईंदा आहिनि। मदनी चैनल व किड्स मदनी चैनल अल्हम्दुलिल्लाह दावत इस्लामी जे तहत हलण वारे दुनिया जी वाहिद 100% इस्लामी चैनल मदनी चैनल जे ज़रिए बि अक़ीदे ख़त्म नबूवत खां आगाही ऐं उन अक़ीदे जे तहफ़ुज़ जे लाइ कोशिशूं कयूं पियूं वञनि। मदनी चैनल ते ख़त्म नबूवत जे मुतालिक़ मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स जो एहतमाम कयो वेंदो आहे, जिन में मुफ्तियान कराम, उलमाए कराम ऐं मुबल्लिग़ीन दावत इस्लामी अक़ीदे ख़त्म नबूवत खे बयान कंदा आहिनि। किड्स मदनी चैनल जे ज़रिए बि मुख़्तलिफ़ अंदाज़ सां मसलन बयान, सुवाल जवाब ऐं कार्टून्स वग़ैरह जे ज़रिए पाण सॻुरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ातमुन नबीयीन हुजण खे बयान कयो वेंदो आहे। सोशल मीडिया दावत इस्लामी हिन दौर जे तक़ाज़नि जे मुताबिक़ सोशल मीडिया अकाउंट्स मसलन यूट्यूब, फेसबुक, व्हाट्सएप ग्रुप्स, ट्विटर ऐं इंस्टाग्राम वग़ैरह ते बि शॉर्ट क्लिप्स ऐं पोस्टुनि वग़ैरह खे वायरल करे अक़ीदे ख़त्म नबूवत खां आगाही ऐं उन अक़ीदे जे तहफ़ुज़ जे लाइ पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रही आहे। पिण दावत इस्लामी जी वेब न्यूज़ दावत इस्लामी जा शबो रोज़ बि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आख़िरी नबी हुजण जे मुतालिक़ 40 हदीसुनि जो मजमूओ बनाम अर्बईन ख़त्म नबूवत वेब एडिशन जारी कयो वियो आहे। कोर्सेज़ अक़ीदे ख़त्म नबूवत जी आगाही ऐं उन अक़ीदे जे तहफ़ुज़ जे लाइ फैज़ान ऑनलाइन अकेडमी दावत इस्लामी जे तहत इस्लामी भाइरनि ऐं इस्लामी भेनरुनि खे ख़त्म नबूवत कोर्स करायो पियो वञे। नज़्म शेख तरीक़त अमीर अहले सुन्नत हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद इलियास अत्तार क़ादरी रज़वी दामत बरकातुहुल आलिया ख़त्म नबूवत जे हवाले सां हिकु कलाम मीठे मदीने में बुला ए आख़िरी नबी मंज़ूम फरमायो आहे ऐं ख़त्म नबूवत जे मुतालिक़ 18 नारा बि मुरतब फरमाया आहिनि। सबसे आख़िरी नबी मोहम्मद मुस्तफ़ा, सबसे आख़िरी नबी अहमद मुजतबा। पढ़ंदड़ हज़रात, अवां बि अक़ीदे ख़त्म नबूवत खां आगाही ऐं अक़ीदे जे तहफ़ुज़ जे लाइ आशिक़ाने रसूल जी दीनी तंज़ीम दावत इस्लामी सां वाबस्ता थी करे पंहिंजो अहम किरदार अदा करियो। अल्लाह पाक असांखे अक़ीदे ख़त्म नबूवत जी हिफ़ाज़त करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन बिजाह ख़ातम नबीयीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। बाद आपके हरगिज न आएगा नबी नया, वल्लाह ईमा है मेरा ए आखिरी नबी। मुआशिरे जी इस्लाह ऐं अमीर अहले सुन्नत जी सोच मौलाना ताहिर मदनी अत्तारी। आशिक़ान रसूल जी दीनी तंज़ीम दावत इस्लामी जो जॾहिं आगाज़ थियो त सभ खां पहिरियां जेको दीनी कमु शुरू थियो उहो जुमेरात जो थियण वारो हफ़्तेवार सुन्नतुनि भरियो इज्तिमा हो। हिन इज्तिमा जो वक़्तु मग़रिब खां बाद रखियो वियो त बानी दावत इस्लामी अमीर अहले सुन्नत हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद इलियास अत्तार क़ादरी रज़वी ज़ियाई दामत बरकातुहुल आलिया जी ख़िदमत में कंहिं अर्ज़ु कयो, जुमेरात वर्किंग डे आहे, आम तौर ते महफ़िलूं ऐं जलसा वग़ैरह राति देर सां
शुरू थींदा आहिनि। तंहिं करे इज्तिमा जो वक़्तु बि राति देर सां थियणु घुर्जे त जीअं माण्हू कमकार खां फारिग़ थी करे आसानी सां अची सघनि। दिल में सॼी दुनिया जे माण्हुनि जी इस्लाह जो अज़ीम जज़्बो रखंदे मर्द कलंदर अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया जवाब में सिर्फ़ 2 जुमला फरमाया जेके हिकु बहितरीन क़ाइद ऐं लीडर ई चई सघे थो। पाण फरमायाऊं, मूंखे माण्हुनि जी सोच तब्दील करणी आहे। मर्द उहो नाहे जेको मुआशिरे जे पुठियां हले, बल्कि मर्द उहो आहे जंहिंजे पुठियां मुआशिरो हले। इन जो मक़सदु ही बि हो त माण्हू हफ़्तेवार सुनतुनि भरे इज्तिमा में जल्दी ईंदा त जल्दी सुम्हण जे सबबि अहम तरीन फ़र्ज़ नमाज़ फज्र बाजमात अदा करे सघंदा। कंहिं छा त ख़ूब चयो आहे, इरादे जिनके पुख्ता हो, नजर जिनकी खुदा पर हो, तला तुम खैज मौजों से वो घबराया नहीं करते। अल्हम्दुलिल्लाह, उम्मत जे तबीब अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया मुआशिरे मां कई बुरायुनि खे ख़त्म करण में पंहिंजो किरदार कामयाबी जी हद ताईं अदा कयो आहे। यकीनन क़ौम ऐं मिलत जो अहम तरीन सरमायो मइमार क़ौम नौजवान आहिनि। दावत इस्लामी लखे नौजवान मर्द ऐं औरतुनि जूं ज़िंदगियूं तब्दील करे छॾियूं आहिनि। दीनी मुआशरती ऐं अख़लाक़ी बुरायुनि मां कढी करे उन्हनि खे राह क़ुरान ऐं सुन्नत ते हलण जो ज़हन ॾिनो, बल्कि हलाए ॾेखारियो आहे। मुआशिरे में हिन तबक़े जो 100% इस्लाह मुआशिरे जी दीनी मुल्की ऐं समाजी तरक़ी जो ज़रियो आहे। अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया नौजवाननि खे सुन्नतुनि भरियो दीनी माहौल फराहम कयो त मुआशिरे जो बिगड़ियल फैशन एबल गुनाहनि जे खाईअ में फाथल ऐं कई ॾोहनि में मुलविस नौजवान सुन्नतुनि जे हलंदड़ फिरंदड़ तस्वीर बणिजी वियो। चयो वञे थो, जेकॾहिं औरत जी इस्लाह थी वञे त नसुलनि जी इस्लाह थी वेंदी आहे, छो जो उहा ई औरत सुभाणे मुआशिरे में माउ बणिजंदी। सुन्नत जी राह ते हलण वारी माउ जी झोलीअ में पलजण वारो औलाद पंहिंजे वालिदैन जी बख़्शिश जो ज़रियो बणिजण सां गॾोगॾु पोढ़ाइप जो सहारो पिणु बणिजंदो। अल्हम्दुलिल्लाह, अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया सिर्फ़ मर्दनि न बल्कि औरतुनि जी इस्लाह जे लाइ बि एहतमाम फरमायो ऐं प्यारी दीनी तंज़ीम दावत इस्लामी जे ज़रिए औरतुनि जी इस्लाह ऐं दीनी तरबियत जा कई मौक़िआ अता फरमाया। इस्लामी भेनरुनि जो हफ़्तेवार सुन्नतुनि भरियो इज्तिमा, मदरसतुल मदीना बालिगात, माहवार ख़वातीन वेब एडिशन वग़ैरह औरतुनि जी इस्लाह जी ईद मुख़्तलिफ़ सूरतूं आहिनि। ॿारनि जी तरबियत ऐं क़ुरानी तालीम जे लाइ मदरसतुल मदीना बॉयज़ एंड गर्ल्स क़ाइमु आहिनि। दीनी दुनियावी तालीम जो अहम इदारो दारुल मदीना ऐं फैज़ान इस्लामिक स्कूल्स जे सूरत में आहे। घर में रहंदे ॿारनि जी इस्लाह जे लाइ किड्स मदनी चैनल लॉन्च कयो वियो आहे, जंहिं में मुख़्तलिफ़ कैरेक्टर्स जे ज़रिए एनिमेटेड कार्टून्स ॾेखारे करे ॿारनि जी दुरुस्त रहनुमाई कई वेंदी आहे। अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया ही ख़ूबसूरत सोच ॾिनी आहे त माज़ूर माण्हुनि खे गूंगो, ॿोड़ो, अंधो, मंडो, टोंडो चवण जे बदिरां ख़ूबसूरत ऐं हौसलो ॾींदड़ लफ़्ज़ स्पेशल पर्सन चयो वञे। मुआशिरे जो हिस्सो हुजण जे बावजूदु मुआशिरे जी हमदर्दी ऐं उल्फत खां महरूमी हिन तबक़े खे आशिक़ान रसूल जी दीनी माहौल में नेकी जी दावत ॾेई करे मस्जिद जो रस्तो ॾेखारियो। गूंगन ॿोड़नि जे लाइ साइन लैंग्वेज याने इशारनि जी ज़बान ऐं ब्लाइंड याने नाबीननि जे लाइ ब्रेल में लिटरेचर मुहैया कया पिया वञनि। चवण वारी जी सोच चयो आहे त जवानी बेवफ़ा आहे, पोढ़ाइप वफ़ादार आहे, छो त जवानी जल्दी हली वेंदी आहे ऐं पोढ़ाइप क़बर जे खॾे ताईं गॾु वेंदी आहे। बुज़ुर्ग हज़रात जेकॾहिं घर में हुजनि त कॾहिं जवान ॿार उन्हनि खां तंग ऐं ॿाहिरि हुजनि त पाड़े वारा नाराज़। अल्हम्दुलिल्लाह, इन्हनि बुज़ुर्ग माण्हुनि जे लाइ बुज़ुर्गनि जो मदनी चैनल लॉन्च कयो वियो, जंहिंमें उन्हनि खे बक़िया ज़िंदगी सुखी गुज़ारण जा क़ीमती नुस्ख़ा बयान कया वेंदा ऐं मुआशिरे जे नासूर सस नुंहुं जे झेड़नि जो हल पेश कयो वेंदो रहंदो। जीअं कूड़ जी आदत खे छॾण जे लाइ सच जी आदत बणाइणी पवंदी आहे, ईअं ई बुराई जो इलाज भलाई में आहे। अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया मुआशिरे खे दीनी ऐं समाजी तरक़ी में ॾिसणु चाहिनि था। यकीनन इहा ई असल में कामयाबी आहे जेका दीन इस्लाम सां जुड़ियल हुजे। जॾहिं ख़राबियूं दूर थींदियूं त बहितरियूं पाण ई अचणु शुरू थी वेंदियूं। असां सभिनी खे बि घुर्जे त पाण पंहिंजे घर में ऐं मुआशिरे खे सुठो बणाइण में पंहिंजो
किरदारु अदा कयूं ऐं दावत इस्लामी जे तरीक़े कार जे मुताबिक़ नेकी जी दावत जूं धूमूं मचायूं। अमीर अहल सुन्नत दामत बरकातुहुल आलिया जे ॾिनल मक़सद मूंखे पंहिंजी ऐं सॼी दुनिया जे माण्हुनि जी इस्लाह जी कोशिश करणी आहे खां वाज़े थी रहियो आहे त मुआशिरे जी इस्लाह मां संदन तवजो जो महवर को हिकु या कुझु मुल्क न बल्कि पूरी दुनिया आहे। सॼी दुनिया मां उथण वारनि फितननि खां उम्मत खे बचाइण जे लाइ संदन सोच जे मुताबिक़ दावत इस्लामी वक़्त ते कई शोबनि जो आगाज़ कयो जेके अॼु उम्मत जी बहितरीन रहनुमाई करे रहिया आहिनि। मदनी मुज़ाकिरे में मुख़्तलिफ़ मुल्कनि जे ॿारनि खे हर सहाबी नबी जन्नती जन्नती जा नारा लॻाईंदे अवां हिन ॻाल्हि जो बख़ूबी अंदाज़ो लॻाए सघो था त संदन मुआशिरे जी इस्लाह जे लाइ ॿारनि जी तरबियत खे केतिरी क़दर अहमियत ॾियनि था। अल्लाह पाक बानी दावत इस्लामी जे हिन तंज़ीम खे हर रोज़ हर घड़ी तरक़ी अता फरमाए। आमीन बिजाह ख़ातम नबीयीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। रज़ा जे ख्वाब जी हिकु ताबीर दावत इस्लामी जी मरकज़ी मजलिस शूरा जा निगरान मौलाना मोहम्मद इमरान अत्तारी। केतिरा ई साल अॻु जी ॻाल्हि आहे, हिंद जो हिकु वॾो आलिम दीन आलमी मदनी मरकज़ फैज़ान मदीना कराची पाकिस्तान में तशरीफ़ खणी आयो। जॾहिं ॾाकिणी चढ़ी करे हिन फैज़ान मदीना जे वसी सहन में क़दम रखियो ऐं आलमी मदनी मरकज़ जी अमारत ऐं आशिक़ान रसूल जी कसरत ॾिठी त थधी आह भरियाई ऐं फरमायाई इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह दीन जी ख़िदमत जो जेको ख्वाब ॾिठो हो अॼु मां जाॻंदे अखियुनि सां इन जी ताबीर ॾिसी रहियो आहियां। क्यों रज़ा आज गली सूनी है उठ मेरे धूम मचाने वाले। प्यारा इस्लामी भाइरो, इमाम अहल सुन्नत जो ही ख्वाब छा हो? 15 जमादुल उखरा 1330 हिजरी जो हिकु इस्तिफ्ता जे जवाब में आला हज़रत रहमतुल्लाह अलैह अहल सुन्नत वल जमात जी बक़ा ऐं कामयाबी जे लाइ 10 निकात इरशाद फरमाया। हिकु, अज़ीम शान मदरसा खोलिया वञनि, बाक़ाइदा तालीम हुजनि। 2, तालिबनि खे वज़ीफ़ा ॾिना वञनि त जीअं उहे इल्म दीन ॾांहुं माइल थियनि। 3, उस्तादनि खे बहितरीन तनख़्वाहूं ॾिनियूं वञनि त जीअं उहे इल्म दीन पढ़ाइण में घणी महिनत कनि। 4, तलबा जी सलाहियतुनि खे जाचियो वञे, जेको तालिब इल्म जंहिं कम में वधीक मुनासिब हुजे माक़ूल वज़ीफ़ो ॾेई करे उन में लॻायो वञे। ईअं उन्हनि में कुझु उस्ताद बणाया वञनि, कुझु वाइज़ीन, कुझु मुसन्निफ़ीन, कुझु मनाज़िरीन। पोइ तसनीफ़ ऐं मुनाज़िरे में विरासत कई वञे, को कहिड़े फ़न में को कहिड़े फ़न में। 5, इन्हनि मां जेके तयारु थींदा वञनि पघारूं ॾेई करे मुल्क में पखेड़िया वञनि त तहरीरनि तक़रीरनि वाइज़नि ऐं मनाज़िरतनि दीन ऐं मज़हब जे इशाअत कनि। 6, हिमायत मज़हब ऐं बद मज़हबनि जी रद में मुफ़ीद किताब ऐं रिसाला मुसन्निफ़नि खे नज़रानो ॾेई करे तसनीफ़ कराया वञनि। 7, तसनीफ़ थियल ऐं नवां तसनीफ़ थींदड़ रिसाला उम्दा ऐं ख़ुशख़ती छापे करे मुल्क में मुफ़्त विराया वञनि। 8, हर शहर में अवां जा सफ़ीर निगरान हुजनि, जिते जंहिं क़िस्म जे वाइज़ या मनाज़िर या तसनीफ़ जी हाजत हुजे अवां खे इतला ॾियनि। अवां दुश्मननि जे रद जे लाइ पंहिंजी फ़ौज मैगज़ीन रिसाला मोकिलींदा रहो। 9, जेके असां में कम जे क़ाबिल हुजनि ऐं पंहिंजे मुआश में मशगूल आहिनि वज़ीफ़ा मुक़रर करे फारिग़ुल बाल याने खुशहाल बणाया वञनि ऐं जंहिं कम में उन्हनि खे महारत हुजे उन कम में लॻाया वञनि। 10, अवां जूं मज़हबी अख़बारूं रिलीजियस न्यूज़ पेपर शाया थियनि ऐं वक़फ़े सां मज़हब जी हर क़िस्म जी हिमायत में मज़ामीन तमामु मुल्कनि में घटि में घटि हफ़्तेवार पहुचाईंदा रहो। फतावा रज़विया 599/29। इमाम अहल सुन्नत जे इन्हनि 10 नुक़्तनि ते मुश्तमिल ख्वाब जी अमली ताबीर जे लाइ उलमाए हक़ अहल सुन्नत भरपूर कोशिश कई आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह दावत इस्लामी बि इन्हनि निकात खे अमली पोशाक पाइण जी कोशिश कई आहे। अचो इन्हनि निकात जी रोशनी में दावत इस्लामी जी ख़िदमतुनि जो मुख़्तसिर जाइज़ो वठूं था। 1, अज़ीम शान मदरसा इल्म दीन जी तरवीज जी ख़ातिर छोकरनि ऐं छोकिरियुनि खे आलिम दीन बणाइण जे लाइ 1425 जामिअतुल मदीना नाज़रा ऐं हिफ़्ज़ क़ुरान जी तालीम जे लाइ
1548 मदरसतुल मदीना जॾहिं त दीनी ऐं असली तालीम जे लाइ 163 दारुल मदीना क़ाइम थी चुका आहिनि, जिन में हज़ारे तलबा ऐं तालिबात आलिम दीन बणिजी चुका ऐं हज़ारे बणिजी रहिया आहिनि। ईअं ई लखें छोकिरा ऐं छोकिरियूं हिफ्ज़ ऐं नाज़रा करे चुका, जॾहिं त हज़ारे तालीम हासिल करे रहिया आहिनि। सिर्फ़ इहो ई न, बल्कि नंढी उमिरि में इल्म खां महरूमी रहिजी वञण वारनि जे लाइ 68,097 खां वधीक मदारिसुल मदीना बालिगान व बालिगात, जॾहिं त ऑनलाइन पढ़ण जी ख़्वाहिशमंदनि जे लाइ वॾे पैमाने ते अलॻि सां ऑनलाइन हिफ्ज़ ऐं नाज़रा ऐं आलिम कोर्स करण जी सहूलियत जो एहतमाम कयो वियो। 2. तालिबनि खे वज़ीफ़ा। जेसिताईं तालिबनि जे वज़ीफ़नि जो मामिलो आहे त रिहाइशी तालिबनि खे त मयारी खाधो पीतो ऐं बहितरीन रिहाइश ऐं तिबी सहूलियतूं हासिल आहिनि, जॾहिं त तख़सुस फिल फ़िक़्ह, तख़सुस फिल दावा, तख़सुस फिल हदीस, तख़सुस फिल लुग़ात ऐं ॿियनि तख़सुस करण वारनि खे बाक़ाइदा माक़ूल वज़ीफ़ो बि पेश कयो वेंदो आहे। 3. उस्तादनि खे पघारूं। मुदरसिन जी सहूलियत जो जाइज़ो वठूं त जामिआतुल मदीना ऐं मदारिसुल मदीना जे मुदरसिन ऐं मुदरसात खे माहवार माक़ूल पघार सैलरी पेश करण सां गॾोगॾु रमज़ानुल मुबारक में बोनस ऐं मुक़ररु कयल मोकलूं न करण जी सूरत में हर 6 महीननि खां बाद लीव इनकेशमेंट बि ॾिनो वेंदो आहे। सिर्फ़ उहो ई न, मुमताज़ बहितर ऐं मुनासिब दर्जा बंदी जे एतबार सां सालानो इज़ाफ़ो इंक्रीमेंट बि कयो वेंदो आहे ऐं तय कयल मुद्दत जे हिसाब सां ग्रेड ऐं पघार बि वधाई वेंदी आहे ऐं मजलिस तिबी इलाज जे तहत मुदरसिन ऐं मुदरसात खे बि मख़सूस शराइत सां मेडिकल जी सहूलियत फराहम कई वेंदी आहे। 4. तालिबनि जी सलाहियतुनि जी जांच ऐं विरासत। तालिबनि खे सलाहियत जे एतबार सां कम में लॻाइण जे हवाले सां ॾिसूं त जामिअतुल मदीना खां फ़ारिग़ु तहसील थियण खां बाद जेकॾहिं मदनी तदरीस जो अहल ऐं ख़्वाहिशमंद हुजे त तदरीस कोर्स करायो वेंदो आहे ऐं मसनद तदरीस हवाले कई वेंदी आहे। मुफ़्ती बणिजण जी सलाहियत ऐं ख़्वाहिश रखण वारे मदनी खे तख़सुस फिल फ़िक़्ह ऐं उन खां बाद तदरीब याने फ़तवाऊं लिखण जी मश्क़ कराई वेंदी आहे। पिण तमामु मराहिल में कामयाबी खां बाद दारुल इफ्ता अहले सुन्नत में पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾियण जो मौक़ो ॾिनो वेंदो आहे। इल्म हदीस सां चाह रखण वारे मदनी खे तख़सुस फिल हदीस करायो वेंदो आहे। मदनी आलिमनि खे अंग्रेज़ी, अरबी, चाइनीज़ वग़ैरह मुख़्तलिफ़ ज़बानूं सेखारियूं वेंदियूं आहिनि ऐं ज़रूरत जे वक़्त ते मुख़्तलिफ़ मुल्कनि में तदरीस ऐं नेकी जी दावत जे लाइ मोकिलियो वेंदो आहे। इन खां अलावा दावत इस्लामी में तसनीफ़ ऐं तालीफ़ जो हिकु तहक़ीक़ी शोबो बनाम अल मदीनतुल इल्मिया इस्लामिक रिसर्च सेंटर बि मौजूदु आहे। तहरीरी ज़ौक़ ऐं सलाहियत रखण वारनि खे हिन शोबे में बि मुक़ररु कयो वेंदो आहे। 5. मुल्क ऐं बैरून मुल्क मुबल्लिग़ीन जी फराहमी। अल्हम्दुलिल्लाह मदनी आलिमनि खे सलाहियत ऐं ज़रूरत जे एतबार सां पाकिस्तान ऐं बैरून मुल्क मोकिलियो वेंदो आहे, जिते उहे सुन्नतुनि भरे बयाननि ऐं इनफ़रादी कोशिश वग़ैरह जे ज़रिए दीन जी ख़िदमत जी सआदत माणींदा आहिनि। इन करे उन्हनि खे मुख़्तलिफ़ कोर्स बि कराया वेंदा आहिनि। 6. किताब तहरीर कराइण। अल्हम्दुलिल्लाह इन कम जे लाइ दावत इस्लामी जो शोबो अल मदीनतुल इल्मिया इस्लामिक रिसर्च सेंटर मसरूफ़ अमल आहे। हिन शोबे जूं 2 ब्रांचूं कराची में ऐं हिकु ब्रांच फैसलाबाद में क़ाइमु आहे, जंहिंमें मजमूई तौर ते 150 खां वधीक मदनी उलमाए किराम तसनीफ़ ऐं तालीफ़ ऐं तर्जुमो ऐं तख़रीज वग़ैरह करे रहिया आहिनि। इन्हनि आलिमनि खे माक़ूल पघार, सालानो बोनस ऐं 6 माही बुनियाद ते लीव इनकेशमेंट पेश करण जी कोशिश कई वेंदी आहे। हिन वक़्तु इन्हनि मदनी आलिमनि जी कोशिशुनि सां तक़रीबन 934 किताब ऐं रिसाला दावत इस्लामी जे इशाअती इदारे मकतबतुल मदीना तां ख़ूबसूरत अंदाज़ में छापिजी करे मंज़र आम ते अची चुका आहिनि, जॾहिं त 850 खां वधीक इहे किताब ऐं रिसाला जेके किताबी सूरत में शाया नाहिनि थिया, बल्कि सिर्फ़ PDF जी सूरत में दावत इस्लामी जी वेबसाइट ते ऑनलाइन अपलोड थी चुका आहिनि। इन खां अलावा दावत इस्लामी जो हिकु शोबे तराजुम बि आहे, जंहिंजे तहत अल मदीनतुल इल्मिया ऐं अमीर अहले सुन्नत हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद इलियास अत्तार क़ादरी दामत बरकातुहुल आलिया जे किताबनि ऐं रिसालनि जो माहिरीन जी निगरानी में दुनिया जे 37 ज़बानुनि में तर्जुमो करायो वेंदो आहे।
7 किताबनि जी मुफ़्त फ़राहमी। जेसि ताईं किताबनि ऐं रिसालनि जो आशिक़ान रसूल ताईं मुफ़्त पहुचाइण जो ताल्लुक़ आहे त अल्हम्दुलिल्लाह हिन अज़ीम कम जे लाइ मजलिस तक़सीम रसाइल क़ाइमु कई वई आहे, जेका आशिक़ान रसूल जे लंगर रसाइल जे मद में ॾिनल चंदे खे इस्तेमालु करे हज़ारे किताब ऐं रिसाला आशिक़ान रसूल ताईं पहुचाईंदी आहे। ऐं हिन शोबे जे तहत कसीर उलमा अहल सुन्नत ऐं ॿियनि शख़्सियात खे बि माहवार बुनियाद ते किताब ऐं रिसाला तोहफ़े तौरु पेश कया वेंदा आहिनि। इन खां अलावा दावत इस्लामी जे मजलिस IT जे तहत मकतबतुल मदीना जी मतबूआ कुतुब रसाइल दावत इस्लामी जी वेबसाइट www.dawatislami.net ते अपलोड कया वेंदा आहिनि, जितां उन्हनि खे मुफ़्त डाउनलोड ऐं प्रिंट आउट बि करे सघिजे थो। 8 शहरनि में निगरान जो तक़रर। शहर में निगरान जो तक़रर करण जे मदनी गुल ते अमल बि कयो वियो आहे। इन जे लाइ दावत इस्लामी जो तंज़ीमी सेटअप निहायत ई मुनज़्ज़म आहे। दावत इस्लामी जो दीनी कम मुख़्तलिफ़ सतह ते मुख़्तलिफ़ अंदाज़ सां कई शोबनि में थी रहियो आहे। निगरान मुक़रर आहिनि ऐं बाक़ायदा मुशावरत सां दीनी कम कयो पियो वञे। अहिड़ी तरह इस्लामी भेनरुनि में बि दीनी कम मुनज़्ज़म करण जे लाइ मुश्तमिल आलमी मजलिस मुशावरत जे तहत इन्हनि जो बि तंज़ीमी नेटवर्क क़ाइमु आहे ऐं इस्लामी भेनरूं शरई पर्दे जी पाबंदी सां दीनी कम कंदियूं आहिनि। दुनिया भर में दावत इस्लामी जे हिन सेटअप खे मज़बूत रखण जे लाइ मरकज़ी मजलिस शूरा क़ाइमु आहे। ईअं ई बिना मुबालगे जे हज़ारे ज़िम्मेदार पंहिंजे सतह ते दीनी कमनि जे लाइ कोशिशूं फरमाईंदा ऐं मसलक अहल सुन्नत व जमाअत जे ज़बरदस्त तरवीज इशाद कंदा आहिनि। 9 दीनी शोबनि में तक़रर। अल्हम्दुलिल्लाह दावत इस्लामी जे तहत बासलाहियत मदनी आलिमनि खे नेकी जी दावत सॼी दुनिया में आम करण जे अज़ीम कम में मसरूफ़ अमल रखण जे लाइ मुख़्तलिफ़ शोबनि में तक़ररी जो सिलसिलो बि जारी आहे। 10 प्रिंट मीडिया जो इस्तेमाल। प्रिंट मीडिया ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया जो असांजो ज़िंदगी में जेको किरदारु आहे इहो कंहिंखां लिकियलु नाहे। अल्हम्दुलिल्लाह दावत इस्लामी प्रिंट मीडिया ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया ॿिन्ही जे ज़रिए फ़िक्र रज़ा खे आम करण जी कोशिश कई आहे। जीअं त प्रिंट मीडिया जे ज़रिए तरवीज ऐं इशाअत अहल सुन्नत जे लाइ जिते दावत इस्लामी मकतबतुल मदीना कई साल पहिरियां क़ाइमु कयो, उते जनवरी 2017 बमुताबिक़ रबीउ सानी 1438 हिजरी में माहवार फैज़ान मदीना जो बि आगाज़ कयो, जेको पंहिंजे मुख़्तलिफ़ दिलचस्प ऐं मुफ़ीद मज़मूननि सां मुज़यन ऐं कशिश ऐं ख़ूबसूरती जे करे अहल सुन्नत जे माण्हुनि में काफ़ी मक़बूल थियो। अल्हम्दुलिल्लाह ही मैगज़ीन 7 ज़बानुनि उर्दू, इंग्लिश, अरबी, हिंदी, गुजराती, बंगाली ऐं सिंधी में जारी थींदो आहे। इन खां अलावा मजलिस IT जे तहत मुख़्तलिफ़ मदनी आलिम सगोरा कई मौज़ूअनि ते मज़ामीन आर्टिकल्स लिखी करे हफ़्तेवार या माहवार बुनियाद ते दावत इस्लामी जी वेबसाइट ते अपलोड ऑथेंटिक ऐं मुफ़ीद अपलोड कंदा आहिनि, जितां सॼी दुनिया जा आशिक़ान रसूल उन्हनि मुस्तनद ऑथेंटिक ऐं मुफ़ीद मज़ामीन खां फ़ाइदो हासिल करे सघनि था। अल्लाह पाक दावत इस्लामी के हर रोज़ हर घड़ी तरक़ी अता फ़रमाए ऐं तालीमात रज़ा खे अञा वधीक राइज ऐं आम करण जी तौफ़ीक़ बख़्शे। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इस्लाम क़बूल करण वारनि जे लाइ दावत इस्लामी जा इक़दामात। आसिफ इक़बाल मदनी। इस्लाम आफ़ाक़ी दीन आहे। ही रहमतुनि वारो, बरकतुनि वारो, आला अख़लाक़ी क़ुदरतुनि वारो, बहितरीन मुआशी व मुआशरती उसूलनि वारो, आसान अहकामनि वारो, मज़लूमनि खे इंसाफ़ ॾियण वारो, जबर ज़ुल्म खां नजात ॾियण वारो, तबक़ाती विरासत ख़तम करण वारो, ग़रीबी ऐं अमीरी जो फ़र्क़ मिटाइण वारो, बराबरी जो दर्स ॾियण वारो ऐं बेशुमार ख़ूबियुनि वारो दीन आहे। ही वजह आहे जो इस्लामी तालीमात खां मुतासिर थी करे लखे करोड़ गैर मुस्लिमन इस्लाम क़बूल कयो ऐं अमन ॾियण वारे मुक़द्दस दीन जी पनाह वारे दामन में अची विया। गैर मुस्लिमन के दामन इस्लाम सां वाबस्ता करण जो सिहरो हर दौर में मुख़लिस मुबल्लिग़ीन जे मथे ते रहियो आहे, जिन तन मन धन जे बाज़ी लॻाए करे ही पैगाम आम कयो, राति ॾींहुं हिन जी तबलीग में गुज़ारिया, कंहिं जिहाद करे, कंहिं हिजरत करे, कंहिं क़ुरान जूं आयतूं ॿुधाए करे, कंहिं रहमत आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आला औसाफ़ ऐं नबवी तालीमात पहुचाए करे, कंहिं हदीस ऐं फ़िक़्ह ऐं तसव्वुफ़ी ते किताब लिखी करे
ऐं कंहिं मस्जिदुनि ऐं मदरसनि जे सूरत में इस्लामी मर्कज़ क़ाइमु करे हिन बाग़ खे पाणी ॾिनो ऐं ग़ैर मुस्लिमनि ताईं हिकमत ऐं तदबीर ऐं चङी नसीहत सां दीन जी दावत पहुचाई ऐं जंहिंखे अल्लाह पाक चाहियो उन्हनि जे ज़रिए ईमान जी दौलत सां मालामाल फरमाए छॾियो। हिन दौर में क़ुरान ऐं सुन्नत जो पैगाम आम करण वारे सभिनी खां वॾी दीनी तंज़ीम दावत इस्लामी बि ग़ैर मुस्लिमनि खे निहायती सुहिणे अंदाज़ ऐं हिकमत भरे तरीक़े सां इस्लाम जी दावत ॾियण में अॻियां आहे। बानी दावत इस्लामी हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद इलियास अत्तार क़ादरी दामत बरकातुहुल आलिया जा तरबियत याफ़्ता मुबल्लिग़ीन न सिर्फ़ ज़बानी बल्कि पंहिंजे किरदार ऐं अमल सां बि तबलीग करे रहिया आहिनि। अफ्रीका जे हिकु मुल्क मलावी में दावत इस्लामी जे मुबल्लिग़ जे ज़रिए हाणे ताईं 4000 खां वधीक माण्हू इस्लाम जे दायरे में दाख़िल थी चुका आहिनि। न्यू मुस्लिम कोर्स जे ज़रिए इन्हनि जी दीनी तरबियत जो इहतमाम कयो पियो वञे, बल्कि मदारिसुल मदीना जे ज़रिए इन्हनि खे क़ुरान पाक पढ़ण बि सेखारियो पियो वञे। गुज़िरियल साल ई निगरान शूरा मौलाना हाजी मोहम्मद इमरान अत्तारी जी मलावी सफ़र में हिक ई इज्तिमा में 1100 खां वधीक माण्हुनि कलमो पढ़ी करे दीन इस्लाम क़बूल कयो। अहिड़ीअ तरह सॼी दुनिया में इस्लाम जो पैगाम पहुचाइण में तमामु घणियूं कोशिशूं फरमाए रहिया आहिनि। उलमाए कराम हुजनि या ॿिया मुबल्लिग़ीन तमामु ई ग़ैर मुस्लिमनि खे दायरे इस्लाम में दाख़िल करण जे लाइ ख़ूब कोशिशूं करे रहिया आहिनि। हर ईंदड़ ॾींहुं ही ख़ुशख़बरियूं मिलंदियूं रहंदियूं आहिनि त फ़लाणे मुल्क में को दामन इस्लाम सां वाबस्ता थी वियो या फ़लाणे इस्लाम क़बूल करे वरितो ऐं पंहिंजे बातिल मज़हब खां तौबह करे वरिती। कॾहिं कॾहिं सवें माण्हुनि गॾिजी कलमो पढ़ी करे दीन हक़ खे अपनाए वरितो। इन्हनि में कुझु क्रिश्चन मज़हबी पेशवा बि शामिल आहिनि। एसि ताईं जो इन्हनि जे हिकु मज़हबी पेशवा इस्लाम क़बूल करण खां बाद दर्स निज़ामी आलिम कोर्स बि करे वरितो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। नवनि मुस्लमान थियण वारनि जे दीनी अख़लाक़ी ऐं शरई तरबियत ऐं मुशावरत काउंसलिंग जे लाइ दावत इस्लामी मुकम्मल निज़ाम मौजूदु आहे। हिन दीनी तंज़ीम जी मरकज़ी मजलिस शूरा जे निगरान हज़रत मौलाना हाजी मोहम्मद इमरान अत्तारी पंहिंजी फ़रियाद नाले मज़मून लिखनि था। हाणे ताईं जेतिरनि बि ग़ैर मुस्लिम इस्लाम क़बूल कयो, अल्लाह पाक उन्हनि जो ऐं असां सभिनी जो ईमान सलामत रखे। ही माण्हू इस्लाम क़बूल करण खां बाद आज़माइशुनि में मुब्तला थी या शैतानी वसवसनि में मुब्तला थी ॿीहर फिरी न वञनि। इन करे दावत इस्लामी बाक़ाइदा दीनी तालीम जो एहतमाम कयो आहे। दावत इस्लामी जो हिकु पूरो शोबो फैज़ान इस्लाम इन ते कमु करे थो। पाकिस्तान खां अलावा हिन शोबे जो नालो वेलकम टू इस्लाम आहे। नो मुस्लिम खे बाक़ाइदा दावत ॾेई करे ऐं इन्हनि खे वक़्तु वठी करे इन्हनि खे कोर्स करायो वेंदो आहे, जंहिंमें इस्लाम जूं ज़रूरी ऐं बुनियादी ॻाल्हियूं इन्हनि खे ॿुधायूं ऐं सेखारियूं वेंदियूं आहिनि। हिन दौरान इन्हनि खे हॉस्टल फैसिलिटी ॾेई करे इन्हनि जे लाइ मुफ़्त रिहाइश ऐं खाधे पीते जो मुफ़्त बंदोबस्तु कयो वेंदो आहे। ऐं हीउ निहायती अहम कमु आहे जेको दावत इस्लामी करे रही आहे। छो जो तव्हां बि ॿुधंदा रहंदा हूंदा त फ़लाणे इस्लाम क़बूल कयो ऐं फ़लाणे इस्लाम क़बूल कयो, पर इन खां बाद छा थियो? हाणे इस्लाम क़बूल करण खां बाद अल्लाह न करे जेकॾहिं इहो पंहिंजे पहिरें बातिल मज़हब खे अपनाए वठे त पोइ उन ते मुर्तद जा अहकाम लागू थी वेंदा आहिनि। तंहिं करे अल्लाह जी रहमत सां दावत इस्लामी जा ज़िम्मेदारान हिन हवाले सां निहायती हुसास सेंसिटिव आहिनि। माहनामा फैज़ान मदीना सेप्टेम्बर 2022। इस्लाम क़बूल करण वारनि जे लाइ अक़ाइदो तालीमात दीन जो एहतमाम। अल्हम्दुलिल्लाह दावत इस्लामी जे माहौल में नवनि मुस्लमाननि खे क़बूल इस्लाम खां बाद इल्म दीन जे हवाले सां बेसहारो नाहे छॾियो वेंदो, बल्कि मुख़्तलिफ़ दीनी कोर्सिस जे ज़रिए अक़ाइद ऐं इल्म दीन सां बाक़ाइदा रोशनास करायो वेंदो आहे। इन ई सिलसिले जी हिकु कड़ी न्यू मुस्लिम कोर्स आहे। हीउ कोर्स 7 ॾींहंनि जो बि हूंदो आहे ऐं 72 ॾींहंनि जो बि। उन जो रोज़ानो दौरानियो 6 कलाक आहे। इन में वुज़ू ऐं तहारत क़ाइदो, नमाज जा अज़कार, नमाज जे अमली तरीक़नि, नमाज जे अहकामनि, उम्दा दीनी ख़सलतुनि, इबादत ऐं इस्लामी अक़ाइद जी तालीम ॾिनी वेंदी आहे। ईमानियात में ख़ासि करे ईमान, शिरक ऐं कुफ़र जी तारीफ़ात ऐं ईमान कुफ़र में फ़र्क़ जी तफ़सील ते रोशनी विधी वेंदी आहे। इस्लामी अक़ाइद में ख़ासि करे अल्लाह पाक जी ज़ात ते ईमान ऐं मलाइकनि, आसमानी किताबनि, अंबिया और रसूल, क़यामत
तक़दीर ऐं मरण खां बाद उथारियो वञण ते ईमान जी तफ़सीलात ॿुधायूं वेंदियूं आहिनि। गॾोगॾु जिन्नात, अज़ाब क़ब्र, हिसाबो किताब, जन्नतो दोज़ख ऐं बरज़ख जे बारे में इस्लामी अक़ाइद जी आगाही ॾिनी वेंदी आहे। तहारत में ख़ासि करे वुज़ू, गुस्ल जो तरीक़ो ऐं ज़रूरी मसाइल, तयम्मुम, कपड़ा पाक करण जो तरीक़ो, मुस्तअमल पाणी जा अहम मसाइल, इस्तिंजा जो तरीक़ो ऐं हेज़ो नफ़ाज़ जे दीनी मालूमात निसाब में शामिल आहे। इबादात में ख़ासि करे नमाज, रोज़ो, हज, ज़कात वग़ैरह जो बयान, पहिरियां 4 कलमा, ईमान मुफ़सल व ईमान मुजमल ऐं सूरत इख़लास तर्जुमे समेत यादि कराइण वग़ैरह निसाब में शामिल आहे। अल्हम्दुलिल्लाह, नवनि मुस्लमान इस्लामी भाइरनि खे हिन तालीमी वाबस्तगी जा खोड़ दीनी ऐं दुनियावी फ़ाइदनि सां गॾोगॾु हिकु ज़बरदस्त फ़ाइदो ही बि हासिल थींदो आहे त इहे मुस्तक़िल तौर ते दीनी माहौल में ई लुत्फ़ माणींदा आहिनि। इहो ई आहे जो दावत इस्लामी जे दीनी माहौल जे ज़रिए इस्लाम क़बूल करण जी सआदतुनि माणण वारा डिघे अरसे खां दीनी माहौल सां वाबस्ता रहंदे इल्म ऐं अमल में तरक़ी ऐं दीन जी वाखाण में मसरूफ़ आहिनि। अचो इन जा कुझु मिसाल मुलाहिज़ा कयूं। 2008 में इस्लाम क़बूल करण वारे मोहम्मद हामिद रज़ा जामिअतुल मदीना में दाख़िला वठी करे अक्टूबर 2022 में आलिम कोर्स मुकमल कयो ऐं तहरीर लिखण वक़्तु तदरीस याने आलिम कोर्स में पढ़ण जा फ़राइज़ सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। 2013 में इस्लाम क़बूल करण वारे अब्दुल्लाह 2022 में 7 ॾींहं जो फैज़ान नमाज कोर्स करण जी सआदत हासिल कई। 2023 में 1 महीने जो इतिकाफ़ बि कयो ऐं आख़िरी मालूमात जे मुताबिक़ इमामत कोर्स करे रहिया हुआ। 2022 में इस्लाम क़बूल करण वारे इस्लामी भाइजन जो नालो मोहम्मद बिलाल रखियो वियो। दिसंबर 2022 में 63 ॾींहं जो मदनी तरबियती कोर्स कयाई। 7 ॾींहं फैज़ान नमाज कोर्स कयो। जुलाई 2023 में 1 महीने जे मदनी काफ़िले में सफ़र जी सआदत हासिल कई ऐं आख़िरी मालूमात जे मुताबिक़ 7 महीननि जो क़ाइदा व नाज़िरा कोर्स करे रहिया हुआ। 2012 में इस्लाम क़बूल करण वारे हिकु इस्लामी भाउ जंहिंजो नालो मोहम्मद फारूक रखियो वियो। उन्हनि जनवरी 2023 में 63 ॾींहनि जो मदनी तरबियती कोर्स करण जी सआदत हासिल कई। ही खोरवा शहर ज़िला बदीन सिंध में न्यू मुस्लिम आबादी जो ज़िम्मेदार बणिजी चुको आहे। 2016 में इस्लाम क़बूल करण वारे मोहम्मद इस्माइल जनवरी 2023 में 63 ॾींहनि जो मदनी तरबियती कोर्स करण जी सआदत हासिल कई ऐं इन ई साल 1 महीने जो इतिकाफ़ बि कयो। ही बि खोरवा शहर ज़िला बदीन सिंध में न्यू मुस्लिम आबादी जो ज़िम्मेदार आहे। ही कुझु मिसाल हिन ॻाल्हि खे वाज़े कनि था त दावत इस्लामी जे दीनी माहौल में गैर मुस्लिमन खे इस्लाम सां वाबस्ता करण खां बाद इन्हनि जी दीनी तामीर ते ख़ुसूसी तवजो ॾिनी वेंदी आहे। प्यारा इस्लामी भाइरो, ही तमामु वॾो कमु आहे जो गैर मुस्लिम खे इस्लाम जी दावत ॾिनी वञे, इन खे कलमो पढ़ायो वञे ऐं इन जो ईमान ते ख़ात्मो थी वञे। सईदी शेख तरीक़त अमीर अहल सुन्नत दामत बरकातुल आलिया कई भेरा अहिड़ो तज़किरो फरमाए चुका त इंसाननि जी सभिनी खां वॾी ख़िदमत उन्हनि खे मुस्लमान बणाइण आहे त जीअं उहे दुनिया सां गॾोगॾु आख़िरत में बि सुरख़रू थी सघनि। जेतोणीकि अमन जी हालत हूंदी या जंग जो मौक़ो हूंदो हो, अल्लाह पाक जे आख़िरी नबी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पहिरीं तरजीह हीअ ई हूंदी हुई त गैर मुस्लिम ईमान क़बूल कनि, दायरे इस्लाम में दाख़िल थी वञनि। ग़ज़वे ख़ैबर जे मौक़े ते जॾहिं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली उल मुर्तज़ा रज़ियल्लाहु अन्हु खे झंडो अता फ़रमायो त उन्हनि अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा मां काफ़िरनि सां उन वक़्त ताईं क़िताल कयां जेसि ताईं उहे असांजे मिसल मुसलमान न थी वञनि? त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे फ़रमायो, नरमी सां वञ एसि ताईं जो तूं उन्हनि जे मैदान में लही वञी, पोइ उन्हनि खे इस्लाम जी दावत ॾियो ऐं अल्लाह पाक जे तरफ़ां जेके हुक़ूक़ उन्हनि ते लागू थियनि था उन्हनि जे बारे में उन्हनि खे आगाह कयो। ख़ुदा जो कसम, जेकॾहिं अल्लाह पाक तव्हां जे सबबु कंहिं हिक खे बि हिदायत ॾिनी त ही तव्हां जे लाइ ॻाढ़नि उठनि खां बहितर आहे। याने मक़सदु इन्हनि खे ख़तमु करणु न, बल्कि इन्हनि जी भलाई ऐं आख़िरत में कामयाबी जे लाइ इन्हनि जी हिदायत आहे। मुस्लिम सफ़ो 1311 हदीस 2406, बुखारी 85/3 हदीस 5210। सही बुखारी शरीफ जी शरह फयूज़ुल बारी
जिल्द 12 सफ़ो 371 ते हिन हवाले सां जेका तफ़सील आहे उन जो ख़ुलासो ही आहे। जमहूर फ़ुक़हाए इस्लाम जो मज़हब ही आहे त काफ़िरनि सां जिहाद करण खां पहिरियां उन्हनि खे इस्लाम जी दावत ॾियणु वाजिबु आहे ऐं जेकॾहिं उन्हनि खे पहिरियां ई इस्लाम जी दावत ॾिनी वई आहे त जंग खां पहिरियां ॿीहर इस्लाम जी दावत ॾियणु मुस्तहब आहे। मलकुल उलमा अल्लामा काशानी रहमतुल्लाह अलैह लिखनि था, काफ़िरनि खे पहिरियां इस्लाम जी दावत न पइती हुजे त मुस्लमाननि ते लाज़िम आहे त उहे ज़बानी इस्लाम जी दावत ॾियनि। अल्लाह पाक फरमाए थो, उदउ इला सबील रब्बिक बिल हिकमति वल मौइज़तिल हसना वजादिलहुम बिल्लती हिय अहसन। तर्जुमो कंजुल इरफान, पंहिंजे रब जे रस्ते जे तरफ़ हिकमत ऐं चङी नसीहत सां सॾु ऐं इन्हनि सां इन ई तरीक़े सां मुबाहिसो कर जेको सभिनि खां सुहिणो हुजे। सीपारो 14 सूरह नहल आयत 125। याने जेकॾहिं इन्हनि जा कुझु शक शुबा हुजनि त इन्हनि खे दूर कयो त जीअं हुज्जत तमामु थी वञे ऐं जिहाद जो मक़सदु काफ़िरनि खे क़त्ल करणु न आहे बल्कि जिहाद इस्लाम जी दावत जी बिना ते फ़र्ज़ आहे। जेकॾहिं तबलीग सां उहे इस्लाम क़बूल कनि त इन खां बहितर ॿियो छा आहे। बहिस हेठि आंदल हदीस में हुज़ूर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ही इरशाद त जेकॾहिं तव्हां जे ज़रिए हिक शख़्स खे हिदायत मिली वञे उहो तव्हां जे लाइ ॻाढ़नि उठनि खां वधीक बहितर आहे। इन ई अमर जो आईनादार आहे। अल्लाह पाक जी बारगाह में दुआ आहे त दावत इस्लामी जे ज़रिए इस्लाम जो फैज़ान जारी रहे ऐं अल्लाह करीम खेन हमेशगी अता फरमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। अमीर अहले सुन्नत ऐं सय्यद सगोरनि जी ताज़ीम योम दावत इस्लामी जो जश्न आहे घर घर में। योम दावत इस्लामी का जश्न है घर घर, मुस्तफ़ा के दीवाने क्यों न झूमे खुश होकर, हमको दावत इस्लामी का है दिया माहौल, तेरा शुक्र अदा क्यों कर हो खुदाए बहरो बर। आओ दावत इस्लामी पिलाएगी प्यासो, उल्फत मोहम्मद के खूब जाम भर भर कर। सीखो आके कुरान तुम और नमाज पढ़ना तुम, आके दावत इस्लामी में पाओ रब का डर। हज का जज्बा मिलता है, ज़ौक़े तैबा बढ़ता है, ले लो दावत इस्लामी में आके ये गोहर। वास्ता तुझे मौला सब्ज सब्ज गुंबद का, आल और सहाबा का इश्क तू इनायत कर। जिसको दावत इस्लामी खुदा ने दी अत्तार, खुश नसीबी है उसकी है बड़ा वो बख्तावर। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारक वसल्लम।